आयशा सजाद नाज़ी सब खां पहिरीं वक्त की हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ नफ़रत भड़काइण वारे केस में शेख रशीद ते अॼु बि फ़र्दे जुर्म लागू न थी सघियो। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट फ़र्दे जुर्म लाइ 21 मार्च जी तारीख़ मुक़रर करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट बेंच में अमन अमान जे हवाले सां केस जी ॿुधणी जारी आहे। अदालत पारां रिमार्क्स ॾिना विया आहिनि त IG सिंध पहुतो आहे पर SSP नौशर फिरोज़ नाहे पहुतो। अब्दुल कयूम पिताफ़ी खे अॼु ई हटायो वञे। टंडो आदम में मल्हा ऐं मलूखानी बिरादरी में झेड़ो थी पियो। फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।